बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक 13 इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस। सवाल आहे इस्लामी मुल्कनि जे इतिहाद लाइ तंज़ीम जोड़ण जो मक़सदु छा हो? जवाब: दुनिया जे मुस्लमाननि इस्लामी मुल्कनि खे मुतहद करे पंहिंजे मसइलनि जे हल ऐं इस्लामी दुनिया खे पेश ईंदड़ ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ हिकु प्लेटफॉर्म ठाहिण जी ख़्वाहिश ज़ाहिर करे मुस्लमाननि जे लाॻापनि खे मज़बूत करण जो मक़सदु रखी तंज़ीम जोड़ी। सवाल: पहिरीं इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस कहिड़े मुल्क में थी? जवाब: पहिरीं इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस 22 खां 25 सेप्टेम्बर 1969 ईस्वीअ ते मराकश जे गादीअ वारे शहर रबात में थी, जंहिंमें 24 मुस्लमान मुल्कनि शिरकत कई। सवाल: ॿी इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस कंहिं कोठाई? जवाब: पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुस्लमाननि जी ॿी इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस लाहौर में 22 खां 24 फरवरी 1974 ईस्वीअ ते कोठाई, जंहिंमें मेज़बानी जो एज़ाज़ पाकिस्तान खे हासिलु थियो ऐं हिन कॉन्फ्रेंस में 40 इस्लामी मुल्कनि जा सरबराह ऐं वफ़द शरीक थिया। सवाल: इस्लामी मुल्कनि जे इतिहाद जी जेका तंज़ीम आहे उन जी मरकज़ी ऑफिस किथे आहे? जवाब: इस्लामी मुल्कनि जे इतिहाद जी तंज़ीम जी जेका मरकज़ी ऑफिस आहे, जेको दफ़्तरु आहे, उहो सऊदी अरब जे जिद्दे शहर में आहे। सवाल: इस्लामी सरबराहनि जूं कुल केतिरियूं गॾिजाणियूं थी गुज़रियूं आहिनि? जवाब: मुख़्तलिफ़ हंधनि ते इस्लामी सरबराहनि जूं 10 गॾिजाणियूं थी गुज़रियूं आहिनि। सवाल: हिन कॉन्फ्रेंस जे कोठाइण जा मुख्य मक़सद कहिड़ा आहिनि? जवाब: हिन कॉन्फ्रेंस जे कोठाइण जा मुख्य मक़सद इस्लामी दुनिया खे दरपेश मसइलनि ते ग़ौर करे उन्हनि खे हल कराइण लाइ उपाउ वठणा आहिनि। हीअ असांजो सबक 13 इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस। इन सबक जा सवाल ऐं जवाब